डंदो मां ख़बर ईंदा हलो त तलार वेझो ॻोठ गुलण खासकेली जे नौजवान ॻोठाणे खे नांग कके विधो, सिविल अस्पताल तलार मुंतकिल। तलार वेझो ॻोठ गुलण खासकेली जो ॻोठाणो 24 साला नौजवान वकार खासकेली डंड अंदर मची मारे रहियो हो त ओचितो खेस नांग कके विधो, जंहिंखे वारसन सिविल अस्पताल तलार आंदो, जिते खेस तबई अमदाद ॾियण बाद गणती जोगी हालत में बदीन इंडस अस्पताल मुंतकिल कयो वियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सोराब सुमरो अवाजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिल कयो। तमामु बेहतरीन मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।